अलाइट बैंक में हिन महिल एतिरो त ख़ल्क़ जो इहो जेको आहे त ख़ल्क़त आहे, एतिरो ख़ल्क़त आहे, हिन महिल बीहण जी जॻह बि कोन्हे। हिन महिल ॿाहिरि रोड ते पालायूं वेठा आहिनि। अगरि किथे बि स्कूटर जो बीहारियूं था या स्कूटर चोरी थी थो वञे या पुलिस वारा काए था वञनि, हिन महिल असां ग़रीब वॾा परेशान आहियूं। 75,000 त ॾियनि था, बहरहाल उतां ऐलान 75,000 जो कयूं, हिते जो वञूं था बैंक वारनि ॾे असांखे 74,000 रुपया ॾियनि था। चवनि था भाउ असां 1000 पंहिंजो रखंदासीं। भाउ 1000 तव्हांजो रखो था त छाजे करे था रखो? तंहिं भला अलाइट बैंक खां बग़ैर ॿियो को बैंक आहे ई कोन जो सिर्फ़ु हिकिड़े अलाइट बैंक में एतिरो ख़ल्क़त वठि पकड़ अगरि जो तव्हां कयो त इहो डिवाइस जे ज़रिए बि ॾेई था सघो। असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं साईं, हिन महिल बि तक़रीबन पूरो पर साल अगस्त में बारिश आयो, असांजूं जॻहियूं जेकी बि आहे हिन महिल मुकमिल उहे ख़तमु आहिनि। हिन महिल बि असां वणनि जे हेठां वेठा आहियूं, तकलीफ़ बि आहे। बहरहाल पूरो